नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जे हुकुम ते सेक्रेटरी यूनियन क़ाउंसल उॾेरोलाल विलेज मुर्तज़ा शोरो जी अॻवानी में उॾेरोलाल शहर ऐं यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी सफ़ाई जो आगाज़ कयो पियो वञे। इन मौक़े ते सेक्रेटरी उॾेरोलाल मुर्तज़ा शोरो साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त मूंखे डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह पारां उॾेरोलाल विलेज यूसी जे सभिनी ॻोठनि जी सफ़ाई जो हुकुम मिलियो आहे। इन हुकुम जी तहमील कंदे अॼु उॾेरोलाल सिटी में सफ़ाई जो आगाज़ थी रहियो आहे। जीअं त यूनियन काउंसिल उॾेरोलाल विलेज वॾी यूसी आहे, जंहिं करे सफ़ाई में 8 खां 10 ॾींहं लॻी सघनि था। इनशाला पंहिंजे यूसी उॾेरोलाल ऐं उनजे आसपास जे ॻोठनि जी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखंदुसि। गटरनि जी सफ़ाई कई वेंदी ऐं गंद किचरे जा ढेर खणाए घटियुनि खे साफ़ कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।